उनमें भी एक माता जे घर सत्संग थियो त सत्संग पूरो थियो उनजी धीअ अची करे चई मां सिंगापुर जी वीज़ा लाइ अप्लाई कयो आहे कोई कॉम्पिटिशन लाइ वञा वेठी उहो वीज़ा थिए ई न वेठी सत्संग पूरो थियो हिकु ॿी माता जे घर वियासीं ईअं उन्हनि सां गॾिजण त उते अची आई चई बाबा जो सत्संग कयोसीं ऐं मुंहिंजे वीज़ा जो ईमेल अची वियो बोल गोदरी वारे घनश्याम की त बाबा जिते वेंदा आहिनि उते सभु कारज करे ईंदा आहिनि बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे मुझे दुनिया वालों से क्या काम रे बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे मुझे दुनिया वालों से क्या काम रे झूठी दुनिया झूठे बंधन झूठी है ये माया झूठी दुनिया
दुनिया वालों से क्या काम करे। बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे, तुझे दुनिया वालों से क्या काम रे। रंग में तेरे रंग गई गिरधर, छोड़ दिया जग सारा। रंग में तेरे रंग गई गिरधर, छोड़ दिया जग सारा। बन गई तेरे प्रेम की जोगन, मन हुआ इनकारा। बन गई तेरे प्रेम की जोगन, मन हुआ इनकारा। ओ मेरी बात कर लो शाम रे, बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम रे। बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम रे। बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम रे। जप राधे राधे राधे, जप राधे राधे राधे, चौरासी फेरी कट जाएगी, चौरासी फेरी कट जाएगी। जप राधे 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 राधे, जप राधे राधे राधे, चौरासी फेरी कट जाएगी, चौरासी फेरी कट जाएगी। जप राधे क्यों मोह करे बेटे का, क्यों मोह करे बेटे का। क्यों मोह करे बेटे का, क्यों मोह करे बेटे का। बेटा तो बहू ले जाएगी, बेटा तो बहू ले जाएगी। जप राधे जप राधे जप राधे राधे राधे, जप राधे राधे राधे, चौरासी फेरी कट जाएगी, चौरासी फेरी कट जाएगी। जप राधे जप राधे जप राधे। क्यों मोह करे बेटी का, क्यों मोह करे बेटी का। क्यों मोह करे बेटी का, क्यों मोह करे बेटी। बेटी तो जवान ले जाएगा, बेटी तो जवान ले जाएगा। जप राधे जप राधे जप राधे राधे राधे, जप राधे राधे राधे। चौरासी फेरी कट जाएगी, चौरासी फेरी कट जाएगी। जप राधे जप राधे। क्यों मोह करे माया का, क्यों मोह करे माया का। क्यों मोह करे माया का, क्यों मोह करे माया। माया तो तेरी कट जाएगी, माया तो तेरी कट जाएगी। जप राधे जप राधे जप राधे राधे राधे,
बाबा जय बाबा जय बाबा। सीधी भी आई बाबी कुर्सी बाबा ही लागल था क्या बाबा सत्य कले की तेरी मुरली की धुन सुन कर मैं बरसाने से आई हूँ। तेरी मुरली की धुन सुन कर मैं बरसाने से आई हूँ। ओ नंद लाला ओ गोपाला, ओ नंद लाला गोपाला, मैं सब कुछ छोड़ आई हूँ। मैं सब कुछ छोड़ आई हूँ। तेरी मुरली की धुन सुन कर मैं बरसाने से आई हूँ। तेरी मुरली की धुन सुन कर मैं बरसाने से आई हूँ। सुना है श्याम ओ प्यारे कि तुम माखन चुराते हो। सुना है श्याम ओ प्यारे कि तुम माखन चुराते हो। तेरे माखन खिलाने को मैं मिसरी साथ लाई हूँ। तेरे माखन खिलाने को मैं मिसरी साथ लाई हूँ। ओ नंद लाला ओ गोपाला, ओ नंद लाला ओ गोपाला, मैं सब कुछ छोड़ आई हूँ। मैं सब कुछ छोड़ आई हूँ। तेरी मुरली की धुन सुन कर मैं बरसाने से आई हूँ। तेरी मुरली की धुन सुन कर मैं बरसाने से आई हूँ। सुना है श्याम ओ प्यारे कि तुम गैया चराते हो। सुना है श्याम ओ प्यारे कि तुम गैया चराते हो। तेरी
कृष्ण कन्हैया लाल की सभी संतन महात्मान की तव्हां बि हिकु चओ न तव्हांजो बि त आवाज़ ॿुधो जाम साल थिया न गुरु शरण में आके अनमोल खजाना मिल जाता, अनमोल खजाना मिल जाता। ओ हम सो हम गुरु शरण में आके अनमोल खजाना मिल जाता, अनमोल खजाना मिल जाता। ओ हम सो हम गुरु प्रेम को पाके अनमोल खजाना मिल जाता,
स्वरूप बाबा गीलाराम साहिब की जय। अॼु हिकु पूने में माई आई हुई, ॾाढी सुठी हिकु कथा माना पंहिंजी जेको सची हक़ीक़त हुन सां थी आहे उहो ॿुधाई। जी अक्षय कुमार जी मूवी में अक्षय कुमार भद्रकाली माता खे मञे थो त हिकिड़ी नंढड़ी छोकिरी 8-9 साल जी हूंदी, हुनजा दंद टुटी पिया खेॾंदे खेॾंदे, त हुनजी ॾाढी वॾी सर्जरी थियणी हुई ॾंदनि जी। हुनजी सर्जरी कराए आया, सर्जरी सक्सेसफुल हुई। हाणे ईअं ई कोल्हापुर विया घुमण महालक्ष्मी मंदिर, त हुते कंहिं चयुसि भई ही मंदिर बि अथव भद्रकाली माता जो, उते बि मथो टेके अचो। पोइ जॾहिं उते विया त नंढड़ी जेका छोकिरी हुई माता जो फोटो ॾिसी, माता जो आइडल जेको मूर्ति आहे वो ॾिसी करे चेती जब मेरी सर्जरी हो रही थी ना तो यही माता उधर बाजू में आके बैठी थी। बोल गोदरी वारे घनश्याम की। माता जी मूर्ति ॾिसी नंढड़ी छोकिरी 8-9 साल जी छोकिरी, भाई मम्मी जब मेरी वो दांतों की सर्जरी हो रही थी ना तो ये माता उधर आके बैठी थी मेरे साथ। त गुरु जेको आहे वो पाण सां अंग संग हूंदो आहे, पाण सां त हूंदो ई आहे, पंहिंजे परिवार सां बि, पंहिंजे पीढ़ियुनि सां बि। बाबा चवंदा तव्हां सां गॾु आहियूं, अम्मा खे चवंदा राधा जे ॾोटनि पोटनि सां गॾु आहियूं। बोल गोदरी वारे घनश्याम की। सेवा कंदे फल पाईंदे, सेवा कंदे फल पाईंदे, पाण तरे कुल तारींदे, पाण तरे कुल तारींदे, संतन सां नीह लाए तूं, बाबल सां नीह लाए तूं, सेवा कंदे फल पाईंदे, सेवा कंदे फल पाईंदे, पाण तरे कुल तारींदे, पाण तरे कुल तारींदे, संतन सां नीह लाए तूं, संतन सां नीह लाए तूं, चंद खे ॾिसां राहत पसां, चंद खे ॾिसां राहत पसां, पंहिंजे बाबल जी सूरत पसां, पंहिंजे बाबल जी सूरत पसां, गुड़ गाईंदे फल पाईंदे, गुड़ गाईंदे फल पाईंदे, सेवा कंदे फल पाईंदे, सेवा कंदे फल पाईंदे, पाण तरे कुल तारींदे, पाण तरे कुल तारींदे, संतन सां नीह लाए तूं, संतन सां नीह लाए तूं, बुलल आणी गुमराहना, बुलल आणी गुमराहना, मुंहिंजे बाबल जी लड़ लॻ जाए, ॾाड़ीअ वारे जी सेवा कंदे फल पाईंदे, सेवा कंदे फल पाईंदे, सेवा कंदे फल पाईंदे, सेवा कंदे पाण तरे कुल तारींदे, पाण तरे कुल तारींदे, संतन सां नीह लाए तूं, बाबल सां नीह लाए तूं, साहिब तुंहिंजी साहिबी ॾिठी, साहिब तुंहिंजी साहिबी ॾिठी, मुंहिंजे बाबल जी मूरत मिठी, मुंहिंजे बाबल जी मूरत मिठी, शरण ईंदे सुख पाईंदे, शरण ईंदे सुख पाईंदे, सेवा कंदे फल पाईंदे, पाण तरे कुल तारींदे,
की सभिनी खे मिली करे हाणे कहिड़ी सेवा करणी आहे नचण जी सेवा अची करे ते मौज मचायो लॻे भई वाकई बाबा जो सत्संग आहे जेका मंदिर जी सत्संग आहे वो जलगांव वियल आहे अॼु हुते भोग साहिब आहे ऐं हिननि जे घर वारा अधु माण्हू वरी ॿिए पासे विया आहिनि बोल बाबा हरदास राम साहिब की जंहिंते राज़ी दिलीअ वारो राम बाबा हरदास राम उहो हथ मथे करे ओ भई हथ मथे करे हा उहो हथ मथे 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 जंहिंते राज़ी दिलीअ वारो राम बाबा हरदास राम उहो हथ मथे करे ओ भई हथ मथे करे आप चारों रह गए हो, आप चारों को आने का है, जल्दी आ जाओ। आप भी भैया आ जाओ, आ जाओ आ जाओ जल्दी। बोल गोदरी वाली घनश्याम की लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभी छो लाल झूले रूम टेम्परेचर लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभी छो लाल झूले लाल झूले लाल
अमर लाल की जय। संत जंहिंमहिल फ्री वेठा हूंदा आहिनि त काई न काई लीला कंदा आहिनि वेही करे। असांखे ईअं लॻंदो आहे भई उहे अलाए छा वेठा था कनि। जीअं बाबा गेलाराम साहिब बि हूंदा हुआ, ईअं आङरियूं वेही ॻणंदा हुआ, या बाबा हरदास राम साहिब बि वेठे वेठे कुझु न कुझु लीला रचाईंदा हुआ। त असां उहो प्रेमी सम्झी नथा सघूं भई उहे छा वेठा था करनि। त गुरु नानक साहिब जी जीवनी में हिकु कथा आहे कि पंजी पातशाही श्री अर्जुन देव हिकु दफ़ो वेठा हुआ, सिके सां रांदि वेठा पिया खेॾनि। सिके खे हिकु हथ मां ॿिए हथ में, ॿिए हथ मां पहिरें हथ में ईअं ट्रांसफर वेठा पिया करनि। त सॼी पब्लिक जेका वेठी हुई उहा सम्झी न पई सघे भई छो वेठा ईअं करनि। त श्री अर्जुन देव उन्हनि खे ॿुधाइनि था भई मुंहिंजो हिकु शिष्य आहे जेको वियो आहे गज़नी में, अफगानिस्तान में। उते हुन सीधे जो दुकान खोलियो आहे ऐं असां हुनखे 3 वचन ॾिनासीं भई पहिरियों त तूं सीधो हमेशह वधीक ॾिजांइ पर घटि न ॾिजांइ। ॿियो जेको आहे हमेशह सुबुह जो अमृत वेले उथी करे जपजी साहिब जो पाठ पढ़जांइ। ऐं टियों कोई गरीब अची वञे त हुनखे सीधो फ्री में ॾेई छॾिजांइ, हुन खां पैसा न वठिजांइ। साल जे आख़िरी में जॾहिं तूं हिसाब कंदे तूं फ़ाइदे में हूंदे पर नुक़सान में न हूंदे। जॾहिं हुन कटारू नालो हुयो हुन भगत जो, कटारू भगत जॾहिं ईअं शुरू कयो त वाकई हुनजो धंधो वधंदो वञे, हुनजा रोज़ नवां नवां ग्राहक ठहंदा वञनि। हथों दुश्मन पैदा थी विया छो त हिनजी तरक़ी पई थिए। हाणे हुननि दुश्मननि छा कयो, हिनजो वज़न जेको हुयो उहो चेंज करे छॾियो ऐं वञी करे इंस्पेक्टर्स खे कंप्लेन करे आया भई ग़लति वज़न में माल वेठो ॾे ऐं पैसा वधीक वेठो कमाए। इंस्पेक्टर आया, अची करे चयऊंसि भई तुंहिंजा वज़न घटि तोरनि वेठा। त ॾिसे त वज़न चेंज थी विया हुया, हिन जा नवां वज़न हुया, अलाए केरु पंहिंजा झूना जंहिंमें वज़न घटि थिए उहे रखी विया। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। त इंस्पेक्टर्स खणी विया उहे वज़न, भई असां वञी करे लैब में चेक कंदासीं भई हिननि में वज़न बरोबरि आहे या घटि आहे। त ही वेठो पंहिंजो जपजी साहिब पढ़े, हिनखे पको विश्वास आहे भई मुंहिंजो गुरु वेठो आहे। हाणे जेका सिके जी कथा हुई त ॾिसो गुरु छा था चवनि। गुरु अर्जुन देव चवनि था कि सिक्को मां उन पासे थो रखां जंहिं पल्ले में वज़न घटि वेठो थिए। उते हू तोरनि वेठा, हिते मां सिके खे बदिलायां वेठो। जॾहिं साॼे पासे वज़न घटि थो थिए त मां इहो सिक्को साॼे पासे थो रखां, जॾहिं खाॿे पासे घटि थो थिए त मां इहो सिक्को खाॿे पासे थो रखां। बोल गोदरी वारे जय। असांखे लॻंदो आहे गुरु रांदि वेठो खेॾे सिके सां, पर पंहिंजे शिष्य खे केॾी वॾी मुसीबत मां बचाइण वेठा। हिकु दफ़ो जलगांव साहिब में बि ईअं ई थियो। बाबा हरदास राम साहिब बाहि बारी, जीअं नंढा ॿार नंढे हूंदे में बाहि बारी हुन में पना वेही विझंदा आहिनि, ऐं बाबा उते घुमी घुमी करे पना गॾु करे हुन बाहि में विझंदा वञनि। कंहिं प्रेमी पुछियोसि बाबा ही छा तव्हां ॿारनि वांगुरु रांदि वेठा खेॾो ऐं बाहि में पना वेठा था विझो। त चयईंसि मुंहिंजे कंहिं प्रेमी जे मथां केसनि जे मथां केस चालू आहिनि, असां उहे सभु केस छा वेठा करूं, साड़े वेठा छॾूं। बोल गोदरी वारे घनश्याम की त विश्वास रखूं गुरूअ ते त गुरु ॻुझ में ॻंढींदो आहे। त सभई मिली करे चवरायो ओ वार विंगो थियणो ई नाहे, जंहिंजे मथां बाबल जी रहमत आहे। वार विंगो थियणो ई नाहे, जंहिंजे मथां बाबल जी रहमत आहे। ओ दुख विंगो वार विंगो थियणो ई नाहे, जंहिंजे मथां बाबल जी रहमत आहे। ओ वार विंगो थियणो ई नाहे, जंहिंजे मथां बाबल जी रहमत
जंहिंजे मथां